नाज़रा वहाँ के कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलो त खेपरो तालुके अस्पताल जे अमले ते जवाबदारनि जे तशदुद ख़िलाफ़ एहतिजाज। ॿिनि जवाबदारनि नशे जी हालत में डॉक्टरनि ऐं अमले ते तशदुद कयो। तालका अस्पताल खेपरो में मुबैना नशे जी हालत में आयल ॿिनि ॼणनि पारां डॉक्टरनि ऐं अमले सां बदतमीज़ी कई ऐं डॉक्टरनि मूजिबि त मेल वार्ड, फीमेल वार्ड ऐं ट्रामा सेंटर जे सामान जी तोड़फोड़ कई। इन बाद मरीज़नि में भाॼ पइजी वई ऐं इन बाद MS डॉक्टर मोहम्मद सलीम भट्टी, डॉक्टर नूर मोहम्मद, डॉक्टर शहरियार, डॉक्टर खुशीराम ऐं ॿियनि जी अॻवानी में डॉक्टरनि पारां खेपरो थाणे आॾो एहतिजाज कयो वियो ऐं डॉक्टरनि चयो त असीं हिते गैर महफ़ूज़ आहियूं। असां वटि हिते का सिक्योरिटी कोन्हे। जेको अचे तो असां सां नशे जी हालत में मुंहुं मारी करे था वञनि। अॻु में असां वटि पुलिस एहलकार मुक़ररु थियल हो, इहे न हुआ। अॼु जेको असां सां रवैयो थियो आहे, इन बाद थाणे ते डॉक्टर मंज़ूर चौहान जी फरियाद ते ॾिंग वासी पीर बख्श ऐं नूर बख्श ख़िलाफ़ वाक़े जो केस दाख़िल कयो वियो आहे ऐं पुलिस मूजिबि डॉक्टरनि ते हमले में मुलविस ॿिनि ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। डॉक्टरनि पारां आला इख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त असांखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।